सिंध जे शाइरनि ऐं अदीबनि चयो आहे त डॉक्टर समीना वाहिद जे शेरी मजमूए बणंदड़ लफ़्ज़ ते सिंध जो शऊर नाज़ करे सघे थो। संदसि नसरी नज़म सिंध जे रूह जा लफ़्ज़ आहिनि। कराची जे मक़ामी होटल में शायरा डॉक्टर समीना वाहिद जे शेरी मजमूए बणंदड़ लफ़्ज़ जी महूरत तक़रीब ख़िताब कंदे नाले वारे अदीब ताज जोए चयो त नसरी नज़म शाइरी जे ॿियनि सिन्फ़ुनि खां वधीक ॾुखी सिन्फ़ आहे। नाले वारे अदीबा ऐं लेखिका नूरुलहुदा शाह चयो त सिंधी समाज में औरत जेको लिखणु चाहे थी उहो नथी लिखी सघे, पर उनजो अधु लिखे थी। औरत कंहिं ख़ासि चेहरे खे ॾिसी न लिखंदी आहे, पर उहो समाज जी तस्वीर ॾिसी जेको पसंदी आहे उहो ई लिखंदी आहे। औरत जी लिखणी अणॾिठे चेहरे खे ज़ाहिर करे थी। औरत कंहिं ख़ासि चेहरे खे ॾिसी शाइरी कंदी ई कान्हे। उहा जेका शाइरी कंदी आहे उहो हुनजे अंदरि समाज जो जेको इमेज आहे ऐं हुअणु खपे, समाज जो जेको रूप हुअणु खपे, मर्द खे जहिड़ो संदसि समाज में हुअणु खपे, उहो उन अणॾिठल चेहरे खे डिस्क्राइब थी करे त तोखे अहिड़ो हुअणु खपे। हसीन तूं तॾहिं लॻंदे जॾहिं तुंहिंजी दिलि नरम हूंदी। अवामी आवाज़ जी एग्ज़ीक्यूटिव एडिटर हमीदा घांगरो चयो त सिंध जूं न्याणियूं बाशऊर थी चुकियूं आहिनि। उहे अदब ऐं शाइरी जे मैदान में डॉक्टर समीना जे सूरत में पाण मल्हाए रहियूं आहिनि। अॼु जी सिंध जी औरत एतिरी बाशऊर थी चुकी आहे जो जंहिंजे हथ में कलम अचे थो उहा जेका आहे सा उहो ई आवाज़ बणिजी करे औरत जे किरदार ते लिखे थी। हिन किताब जे करे मां सम्झां थी त हिनखे मुबारकबाद ॾियां थी त समीना वाहिद असुल में जेको इज़हार कयो आहे उहो सिंध जी औरत जो कयो आहे। हिन पंहिंजे कलम खे जेको आहे सो हिन में आंदो आहे। किताब जे लेखक डॉक्टर समीना वाहिद चयो त मसरूफ़ ज़िंदगी मां संदसि जीवन साथी कुझु स्पेस ॾियारियो जंहिंमें पंहिंजे ख़्यालनि खे सहड़नि जो वक़्तु मिलियो। इन करे किताब संदसि नाले खे वठमि। हुन चयो त साइंस में PhD कई आहे। चयो वियो आहे त साइंस ऐं शाइरी पाण में कीअं ठहंदियूं, इन करे साइंस बि मुंहिंजी शाइरीअ में मिलंदी। इन लाइ पंहिंजे हस्बैंड खे डेडिकेट कयो त हुन मूंखे थोरो सो स्पेस ॾिनो जॉब ऐं लाइफ जी बिज़ी लाइफ खां, ऐं मूंखे लिखण जो मौक़ो मिलियो। इन लाइ डेडिकेशन हुनजी आहे त हीउ हुनजो हक़ आहे त मां हुनखे डेडिकेट कयां। PhD साइंस में कई आहे ऐं जॾहिं मां पोइट्री लिखंदी हुअमि प्यार बि हिकु साइंस आहे त सभु खिलिया त प्यार बि साइंस आहे मतिलबु छा, तव्हां साइंस पढ़िया हो त प्यार खे बि साइंस ने खणी विया हो। इन खां अॻु रुखसाना, प्रीत चन्नड़, गुलबदन, जावेद मसरानी, वहीदा महेसर ऐं ॿियनि पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जॾहिं त शाइरनि अदीबनि गॾिजी किताब बणंदड़ लफ़्ज़ जो महूरत पिणु कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।